हिकिड़ो हिन में इम्पोर्टेंट सवाल मोहसिन तव्हां सां मां कंदुमि, ख़ासि करे यूथ जे लाइ, जेके नौजवान छोकिरा आहिनि उहे बॉडी वग़ैरह ठाहिण जे लाइ ॿियनि माण्हुनि खां इंस्पायर थी करे शॉर्टकट इस्तेमालु कंदा आहिनि, स्टेरॉइड्स वग़ैरह थी वियो, त हिन खां कीअं बची थो सघिजे या हिन में को बेनिफिट बि आहे स्टेरॉइड्स जो? ॾिसो, आउं ऑडियंस खे ॿुधाइणु चाहींदुसि त स्टीरॉइड्स जेका आहिनि सो उहे आहिनि पंहिंजो कॉम्पिटेटिव बॉडी बिल्डर्स जे लाइ। बॉडी बिल्डिंग हिकिड़ो अलॻि स्पोर्ट आहे बिल्कुलु ई। उन में तव्हांजी पंहिंजो हिकु हिकु ग्राम प्रोटीन ते कमु थींदो आहे, डॉक्टर्स उन्हनि जे मथां हूंदा आहिनि, उन्हनि जी न्यूट्रिशनिस्ट हूंदा आहिनि, हर चीज़ उन्हनि जी लुक आफ्टर थींदी रहंदी आहे। मंथली बेसिस टेस्ट बि थींदा रहंदा आहिनि, इंटरनल ऑर्गन्स उन्हनि जा कीअं आहिनि। त उहो बॉडी बिल्डिंग हिकिड़ो स्पोर्ट अलॻि आहे, फिटनेस अलॻि आहे। फिटनेस में जेकॾहिं तव्हां आहियो त तव्हांखे इहे चीज़ूं करणियूं न आहिनि, सोचणो ई न आहे परे परे ताईं। तव्हां जेकॾहिं आम माण्हू हिकिड़ो इहे चीज़ूं करे थो त पोइ उन चीज़ुनि खे मतिलबु सही सां न यूटिलाइज़ करे सघंदो ऐं उनखे इलाही ज़्यादा नुक़सान ईंदा। ऑर्गन्स जी एज वधी वेंदी आहे, बॉडी ऑर्गन्स खां पंहिंजी लिमिट खां ज़्यादा कम वठंदी आहे, त पोइ उहा हार्ट जेको आहे सो 20 सालनि जे छोकिरे जो हार्ट बि जेको आहे सो वञी 60 सालनि जो। असां रील्स वायरल थींदियूं आहिनि जिम में ई माण्हुनि खे ट्रेडमिल ते ई हलंदे हलंदे अटैक थिया आहिनि, ॿार किरी पिया आहिनि, उन्हनि जूं डेथ बि थियूं आहिनि। त मुंहिंजे ख्याल में इहा ई निगलेक्शन आहे त उहे पंहिंजे फिट जे हवाले सां उहो ग़लति एक्सरसाइज कंदा आहिनि, मतिलबु उहो शॉर्टकट्स जे करे। ऐं जेको बि पंहिंजो जंहिंखे उहो इंस्पायर कनि था, जेके बि हीरोज़ ॾिसनि था, जेके बि स्टार्स उहे ॾिसनि था, चवनि था असांखे बसि अहिड़ी बॉडी खपे, इहो बजाए हिन जे जो उन चेक एंड बैलेंस रखनि, ओड़ी डाइट रखनि, उन बॉडी बिल्डर्स खे ॾिसी इंजेक्शंस वग़ैरह यूज़ कंदा आहिनि ऐं माण्हुनि खां लिकाईंदा बि आहिनि त माण्हुनि खे ज़ाहिर न थिए त असां इहे चीज़ूं यूज़ करियूं पिया। बाक़ी जेको ट्रेडमिल्स वग़ैरह ते रनिंग करण जे दौरान तव्हां चयो पिया हार्ट अटैक वग़ैरह जो, उनजो इहो सीन हूंदो आहे छो जो उहो नंढे हूंदे खां ई ख़राबु लाइफ स्टाइल गुज़ारींदा ईंदा। माण्हू इंटरनली एतिरो डैमेज थी चुका हूंदा आहिनि। जो फॉर एग्जाम्पल असांजे ॿारनि जी नंढे हूंदे खां डाइट में हरू भरू गोश्त एतिरो एड नथो कयो वञे, फास्ट फूड पोइ हुन खां पोइ जॾहिं हुनजी हिकिड़ी सर्टन एज अचे थी, अडल्ट थिए थो, पोइ उहो जॾहिं गोश्त वग़ैरह खाए थो पोइ चए थो यार पेट में सूर, गोश्त हज़म नथो थिए। तव्हां हुन चीज़ खे बॉडी खे हुन हिसाब सां ट्रेन ई न कयो। तीअं जेको माण्हू जेको नंढे हूंदे खां एक्सरसाइज वग़ैरह नथो करे, जिम में अची करे हुन बॉडी खे टॉर्चर करे छॾियसि न, उते थोरो कमु ख़राबु थी थो वञे।